ज़िले काउंसिल मटियारी जे अॻूणे चेयरमैन ऐं पीपी अॻवान मखदूम फ़खर ज़मान जी हिदायतुनि ते मखदूम फ़खर ज़मान नौजवान टीम मटियारी जे तावन ऐं गुलाम अकबर भुट्टो जी सरबराही में शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जी 44वीं वरसी काशिफ हुसैन मेमण जी रिहाइशगाह ते मल्हाई वई, जंहिंमें पीपी मदर विंग, पीपी यूथ विंग, पीपी लेडीज़ विंग, पीपी मिनारिटी विंग, पीपी लेबर विंग सपाब जे ज़िले सदरनि, उहिदेदारनि, वर्करनि ऐं मखदूम फ़खर ज़मान नौजवान टीम जे अॻवाननि वॾे अंग में शरीक थिया। तकरीब में क़ुरान ख़्वानी करण बाद इफ्तार पार्टी पिणु कई वई। उन मौक़े ते तकरीब जी सदारत कंदड़ MPA ऑफिस मटियारी जे कोऑर्डिनेटर गुलाम अकबर भुट्टो, डॉक्टर फारूक नूह पोटो, वज़ीर मेमण सपाब जे ज़िले सदर असदुल्ला मेमण, पीपी यूथ विंग ज़िले जनरल सेक्रेटरी जमील मंगवाणो, लेडीज़ विंग जी आपा सोफिया ख़ासखेली ख़िताब कंदे चयो त शहीद जुल्फ़कार अली भुट्टो अवाम खे शऊर ॾेई पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाइण सेखारियो आहे। उन मौक़े ते शमन सहतो, सैयद उम्मीद अली शाह, पीपी लेडीज़ विंग ज़िले सदर मक़बूल मेमण, पीपी मिनारिटी विंग ज़िले सदर चंदर लाल, पीपी लेडीज़ विंग ज़िले नायब सदर शबाना धमाच, राबिया मल्ला, शाज़िया मल्ला, खतीजा भंवरो समेत मखदूम फ़खर ज़मान नौजवान टीम जे अॻवाननि आसिफ अली उर्फ़ मुनवर अली दायो, वसीम मसूदानी मेमण ऐं ॿियनि शहीद जुल्फ़कार अली भुट्टो खे ख़िराज तहसीन पेश कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।